नाज़रीन जे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मां हिन वक़्तु सकरन जो लॻ जेको कच्छ जो इलाइक़ो आहे उते ई हद तकरीन जे हवाले सां जेको तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था जेके हद तकरीन जे हवाले सां जेके ई हद तकरियूं हटायूं पियूं वञनि जंहिंसां गॾु रेंजर्स इरिगेशन अमलो ऐं सिंध पुलिस जा जवान बि मौजूदु आहिनि। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु लाइव। हाँ हाँ नाज़रीन हिकु दफ़ो मां वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सकरन जो लॻ जेको कच्छ जो इलाइक़ो आहे तव्हां बिल्कुलु ई कच्छ जे इलाइक़े में बंदि थियो था इंक्रोचमेंट जे हवाले सां ॾिसी सघो था जेको हिते हद तकरियूं ऐं उन्हनि जे हवाले सां जेके ई घर जा ॾाहे पटकाया पिया वञनि जंहिंमें रेंजर्स जो अमलो पुलिस जो अमलो ऐं इरिगेशन ऑफिसर पिणु मौजूदु आहिनि। बिल्कुलु ई तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु हिते जेको घर हुआ माण्हुनि जा उहे घर ॾाहे पटकाया पिया वञनि। तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था सकरन जो लॻ जेको कच्छ जो इलाइक़ो आहे उते हिन वक़्तु बिल्कुलु भञदा जेका आहे उहा जारी आहे। जेके हद तकरीन जे हवाले सां जेके कच्छ जे इलाइक़े में जेके हद तकरीन जे हवाले सां घर ठाहिया विया उन्हनि घरनि खे जेको बिल्कुलु ॾाहे पटकायो पियो वञे जंहिंजो मनाज़िर हिन वक़्तु लाइव मां तव्हांखे बचा बंदि था ॾेखारे रहियो आहियां। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था जेको ई घर था ठाहिया पिया वञनि ऐं तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था
जे त नज़रनि हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ई कच्चे जे इलाइक़े में जेको भंज आहे बिल्कुलु हद तकलीफ़ जे हवाले सां बिल्कुलु जारी आहे। हिते रेडक्रॉस जे अमले सां, सिंध पुलिस जे अमले सां ऐं इरिगेशन जे ऑफिसरनि जे निगरानी में जेको ई हद तकलीफ़ूं जेके ॼाणायूं उन्हनि ते जेको आहे सो बिल्कुलु भंज जा हिन वक़्तु जारी आहे। कच्चे जे इलाइक़े में मां बिल्कुलु मौजूदु आहियां, तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था। तव्हां हिते जा मालिक आहियो घरनि जा? तव्हां हिते जा आहियो? हीअ घर तव्हांजा आहिनि? तव्हांजा घर ॾठा पिया वञनि हिन हवाले सां तव्हां छा चवंदो? तव्हां कुझु कोन, तव्हांखे नोटिस वग़ैरह ॾेई विया त घर ख़ाली कयो या इहा? अच्छा, पोइ सामान वग़ैरह तव्हां कढी वियो? हा, सामान कढी वियो। वधीक तव्हां सरकार खे छा चवणु चाहींदो? सरकार खां कहिड़ी अपील कंदो त तव्हांजा घर ई भला ॾठा पिया आहिनि, तव्हांखे कीअं महसूसु पियो थिए? बसि असांखे हाणे किथे वेहण जी घटी किथे ॾींदा त वेहंदासीं, ॿार उछलाईंदा। अच्छा, हिननि जो चवणु छा आहे, छा तव्हां किथे विहारींदासीं हाणे बसि तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे? न, हाणे हिते जे कोन वेहण ॾींदा। अच्छा, नाज़रीन तव्हां बिल्कुलु ॾिसी सघो था सिंध पुलिस बि मौजूदु आहे जेके हिते कच्चे इलाइक़े में हद तकलीफ़ जे हवाले सां जेको भंज जा कई पई वञे। तव्हांखे नोटिस मिली आहे न? अब तव्हांजा बि जेको घरनि ही बंदि जे कपर सां छा तव्हांखे बि नोटिस वग़ैरह मिलिया आहिनि छा? जी हा। ऐं पोइ तव्हां वधीक कहिड़ी अपील कंदो गवर्नमेंट खां? छा कीअं अपील कहिड़ो कंदासीं? लॾे वञूं कहिड़े पासे? जॻह ॾियनि असांखे, को सहूलियत ॾियनि वारा। बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था सिंध पुलिस जेका हिते बिल्कुलु मौजूदु आहे। सलाम आहे सिंध पुलिस खे जेका बिल्कुलु हिते हिकु तमामु धूड़, इहे ज़ाहिरिया घर ॾठा पिया आहिनि, उन्हनि जी धूड़ दज़ जेका तमामु एतिरी आहे जो असां पाण बीह नथा सघूं, पर सिंध पुलिस खे असां सलाम पेश कयूं था जेके अहिड़ी धूड़ में जेको सॼो ॾींहुं हिननि सां गॾु आहिनि। असां गवर्नमेंट जेका अपील कंदासीं त सिंध पुलिस जो क़दुरु कयो वञे ऐं सिंध पुलिस जी जेका बजट आहे, जेको पघार आहे, उन्हनि खे जेको सो कुझु वधायो वञे त जीअं हिननि जो क़दुरु कयो वञे त सिंध पुलिस जो छो जो सिंध पुलिस वीचारी राति हुजे, गर्मी हुजे, सर्दी हुजे, पर वीचारा महिनत सां कमु करे रहिया आहिनि रोडनि रस्तनि ते। हींअर बि मां बिल्कुलु हिते मौजूदु आहियां, जीअं घर ॾियनि पिया त हिननि जी दज़ जेका मिटी एतिरी आहे जो असां बीह नथा सघूं, पर सिंध पुलिस सॼो ॾींहुं जेको आहे हिननि जे पोयां आहे। ऐं तव्हां पाण ॾिसी सघो था गाॾी जी कंडीशन बि तव्हां ॾिसी सघो था, जेका सॼी गाॾी धूड़ में आहे। हिन वक़्तु सिंध पुलिस जा जवान बि बिल्कुलु मौजूदु आहिनि। हिकु दफ़ो वरी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सिंध पुलिस खे जो ग्रेड जेको अपग्रेड कयो वञे त हिन में बहितर आहे। ऐं हिकु दफ़ो वरी मां तव्हांखे आगाही ॾींदो हलां त सकरंड लॻे जेको कच्चे जो इलाइक़ो आहे उते हद तकलीफ़ जे हवाले सां भंज जा जेका आहे बिल्कुलु जारी आहे। ऐं रेंजर्स जो अमलो ऐं इरिगेशन जो अमलो ऐं सिंध पुलिस जो अमलो पिणु हिते मौजूदु आहिनि ऐं हीउ सिलसिलो बिल्कुलु जारी हली रहियो आहे। ऐं कुझु हिते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि जो बि चवणु इहो आहे त असांखे नोटिस वग़ैरह सभु कुझु ॾेई विया हुया, पर असांखे एतिरो आहे जो असांखे किथे का जॻह ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजा ॿार बच्चा हुते विहारे सघूं। इन सां गॾु वठंदुसि इजाज़त।